खुदाई विर्ज। एक ॾींहुं मस्जिद में कंहिं जमायती बांसिल मिठाई आंदी हुई। वतायो बि मस्जिद में मौजूदु हो। सो मिठाई विराइण लाइ सभिनी जमायतियुनि वताए खे चयो त दरवेश उथी मिठाई विरा। वताए फ़क़ीर मिठाई वारी हड़ हंज में खणी चयो त ॿुधायो त भला खुदाई विर्च कयां या माण्हुनि वारी विर्च करियां। सभिनी चयो तूं अलाह जो ख़ासि माण्हू आहीं, हलालो कहीं खुदाई विर्च कर त जीअं सभिनी जी चङाई थिए। ॿियो माण्हुनि जी विर्च भला कहिड़ी कंदे? फ़क़ीर चयो चङो वठंदा वञो। पोइ त फ़क़ीर देरी न कई, कंहिंखे बुक ॾिनाई त कंहिंखे अधु बुक, कंहिंखे वरी अधु झोल त कंहिंखे कणो, ऐं ईअं ई कंहिंखे ठुप कोन ॾिनाई। ऐं पोती छंडे वञी सभु बासिल मिठाई विराए परियां वेही रहियो। माण्हुनि हैरान थी पुछियसि वाह जी खुदाई विर्च कई अथई। किन खे सफ़ा रुखो जवाबु, किन खे कण ऐं किन खे वरी पलांद भरे छॾी। चयाईं त ॿेली आऊं छा करियां? तव्हां ख़ुदि चयो त माण्हुनि वारी विर्च न कर। बाक़ी खुदाई विर्च त अहिड़ी थींदी आहे, किन खे ॾिनाई त के दाणे काण पिया डोड़नि ऐं के वरी बुख ते सुता पिया आहिनि, तो खुदाई विर्च त अहिड़ी ई थींदी। सची उम्मीद आहे त वताए फ़क़ीर जो हीउ किसो तव्हांखे सम्झ में अची वियो हूंदो। वधीक वीडियो जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा।